पीटीआई अॻवान फिरदौस शमीम नक़वी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान तकरारी बयान ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त कराची में कमाइण लाइ ईंदड़ पठान सिंधी ऐं सराइकी मुहाजर आहिनि। असां मुहाजर न पर पाकिस्तानी आहियूं। फिरदौस शमीम नक़वी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहो बयान ॾींदे चयो त तव्हां उर्दू ॻाल्हाईंदड़ आहियो, भली पाण में इतिहाद कयो। तव्हां खां वॾा उर्दू ॻाल्हाईंदड़ असां आहियूं। तव्हांखे पाण खे मुहाजर सॾाइणो आहे। असां मुहाजर न पर पाकिस्तानी आहियूं। फिरदौस शमीम नक़वी जो चवणो त मुहाजरत पठान अंदरूने सिंध ऐं ॾखण पंजाब जा माण्हू आहिनि जेके हिते कमाइण अचनि था। तुम हो ना उर्दू बोलने वाले, हम तुमसे बड़े उर्दू बोलने वाले। हम अपने आप को महाजर नहीं कहते, हम पाकिस्तान में पैदा हुए, हम पाकिस्तानी हैं। हमारे माँ बाप ने हिजरत की। हमारे नजदीक तो महाजर पठान है जो अपना वतन छोड़ के कराची आके नौकरी तलाश कर रहे हैं। अंदरूनी सिंध के लोग हैं। हमारे नजदीक तो महाजर पठान है जो अपना वतन छोड़ के कराची आके नौकरी तलाश कर रहे हैं। अंदरूनी सिंध के लोग हैं। तुम हो ना उर्दू बोलने वाले, हम तुमसे बड़े उर्दू। जी नाज़रीन, फिरदौस शमीम नक़वी पीटीआई जे अॻवान इहो अॼु तकरारी बयान ॾिनो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान संदसि चवणो त कराची में कमाइण लाइ ईंदड़ पठान सिंधी ऐं सराइकी मुहाजर आहिनि। असां मुहाजर न पर पाकिस्तानी आहियूं। फिरदौस शमीम नक़वी जो चवणो त तव्हां खां वॾा उर्दू ॻाल्हाईंदड़ असां आहियूं। तव्हां पाण खे मुहाजर सॾायो। असां मुहाजर न पर पाकिस्तानी आहियूं। मुहाजरत पठान अंदरूने सिंध ऐं ॾखण पंजाब जा माण्हू आहिनि जेके हिते कमाइण अचनि था।